हाणे हीअ अव्हांखे सम्झायां थो त कंहिं बि टेलीस्कोप जी जेका रिफ्लेक्टर टेलीस्कोप हूंदी आहे उन जी कोलिमेशन कीअं थींदी आहे। यानी कोलिमेशन तव्हां ईअं सम्झो त एलाइटमेंट खे चइबो आहे। हीअ आहे कोलीमीटर। ही कोलीमीटर नाले हिकिड़ो औज़ार आहे, आई पीस जहिड़ो हूंदो आहे। हीअ जेको आहे हिन मां ही साइड जेका जॻह आहे हिन जॻह ते रोशनी दाख़िल थींदी जेका अंदरि वेंदी। हाणे तव्हां हिन खे हीअं लॻाईंदो, हाणे मिसाल हुन साइड खां हिन ते रोशनी पए पई, हिन ते रोशनी पवंदी ऐं हिन मां तव्हां हितां ॾिसंदो त हुन में तव्हांखे एक्स जहिड़ा नज़र ईंदा। जी ॾिसो हेठि अहिड़ा ॿ नज़र ईंदा। उहे ॿ ॿिन्ही खे पाण में मिलाइणो आहे ऐं विच में जेको प्राइमरी मिरर हिते लॻल आहे उन जे विच में हिकिड़ो ब्लैक डॉट हूंदो आहे, सेंटर डॉट जंहिंखे चवंदा आहियूं। उन खे उन एक्स ॿिन्ही सां मिलाए जॾहिं तव्हां वठंदा ऐं हितां हिन सां सेटिंग कंदा, कुझु तव्हां हितां सेटिंग कंदव, हीअ जेके पिया आहिनि हिन मञा हीअ जेके हिन सां, त तव्हांजो उहो एक्स जेके पाण में मिली वेंदा ऐं उन सां जेको आहे कोलिमेशन थी वेंदी, एलाइटमेंट थी वेंदी, जीअं इमेज सिधो सेंटर में ईंदो। हीअ कोलीमीटर नाले औज़ार आहे। ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांजो ही आई पीस आहे, मिसाल हीअ आई पीस आहे, हीअ 4 mm जो आहे। ठीकु आहे। त हीअ तव्हां हिन में लॻायो, तव्हां हिन में लॻाए इमेज ॾिसंदो। जेकॾहिं अव्हां हिन खे इमेज खे अञा इंक्रीज़ करिणो आहे, वॾो करिणो आहे, त हीअ 2x जो बारलो लॻाईंदो। 2x जो बारलो जेको आहे इहो हिन में लॻाईंदो ऐं आई पीस हिन जे अंदरि लॻाईंदो, त माना तव्हांजो 2 गुना उन खां वेझो ॾेखारींदो। ठीकु आहे। अञा तव्हांखे करिणो आहे त हीअ जेको आहे हीअ 5x जो बारलो आहे, इहो लॻाईंदो ऐं इन जे अंदरि हीअ आई पीस लॻाईंदो। ईअं जेको आहे हीअ कमु हले थो। माना ईअं थियो हिन में हीअ तव्हां आई पीस लॻायो, तव्हांखे मोबाइल लॻाए रिकॉर्डिंग करणी आहे त हीअ हुनजो स्टैंड हूंदो आहे हिकिड़ो। हीअ जेको स्टैंड आहे इहो हिन आई पीस ते लॻाईंदो, हिते लॻाईंदो हिन खे सेटिंग करे। हिन जे अंदरि तव्हां पंहिंजो मोबाइल लॻाईंदो, कैमरा हिन जे मथां अचे मोबाइल जी। हाणे तव्हां हिन जे थ्रू लाइव हलाए सघो था, फ़ोटो कढी सघो था, रिकॉर्डिंग करे सघो था, सभु कुझु करे सघो था। इहो आहे कोलिमेशन ऐं आई पीस लॻाइणु, बारलो लेंस ऐं हीअ जेको मोबाइल जो जेको स्टैंड आहे उनजो इहो तरीक़ेकार।